नाज़रीन खैबर मां वती ख़बर पहुंचाईंदासीं जिते 5 महीननि खां खैबर टाउन जे मक़ामी खॾनि मां बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे। हिन सर्दीअ जे मौसम में बि रवासी वॾनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि पिया। गुज़िरियल 5 महीननि खां खैबर जे खॾनि में बरसाती पाणी बीठल, मशीनूं ख़राब पियल, रवासियुनि जी बार बार शिकायतुनि जे बावजूद बि मशीनूं ठही न सघियूं आहिनि। गंदो पाणी निकाल न थी सघियो आहे। ज़िला इंतिज़ामिया अघूर निंड सुतल आहे। इन वक्त मौजूद आहियूं खैबर में। गुज़िरियल 5 महीननि खां जेको बरसाती पाणी आहे उहो हिन वक्त खॾनि में बीठल आहे। हिन वक्त असां हिते पहुता आहियूं। हिते ॾिठो अथऊं त जेको बरसाती पाणी जेको खॾनि अंदरि दाख़िलो उहो हिन वक्त उथली जेको आहे सो घसनि तरफ़ वियो आहे। हिन वक्त असां हिते पहुता आहियूं। हिते ॾिठो अथऊं जेको खैबर जी सरकारी अस्पताल मेन घस वेंदड़ आहे उहो बि पाणीअ सां बंदि आहे। अचो त हिननि सां जेके रहवासी आहिनि हिते या उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। 4-5 महीना थी विया आहिनि बरसाति में खॾ जो पाणी को बि कढे नथो। जेको बि हिते जा वॾेरा ॿिया टिया आहिनि उहो बि असांजी हेल्प नथा कनि। असीं ग़रीब माण्हू नंढड़ा ॿार असीं डिॼूं था त पाणी में लही ॿुॾी न वञनि। इन करे गुज़ारिश त आहे त असांखे खॾनि मां पाणी कढे ॾियो। हीअ मिशनूं यको जीअं बरसाति पई आहे हीअ मिशन यकी बीठी आहे। हिकिड़ी मिशन जेका आहे सो कमु करे पई। ॻोठी जो पाणी हिन खॾ में अचे पियो। हिन खॾ जो पाणी कंहिं बि कोन कढियो आहे। गुज़ारिश आहे इहो अर्ज़ु आहे असांजो त असांखे हीअ पाणी कढी न। हाणे त असांखे डपु थो लॻे नंढड़ा ॿार दरगाह निकिरी पाणी में किरी न पवनि। गुज़ारिश करींदा घस बि ॿुॾा पिया आहिनि माण्हू फसलनि में आया वञनि घस पंहिंजा ॿुॾा पंहिंजे सरकारी आहिनि। इहा मदद ॾियो। उन में अंदरि मच्छर जीअत थी विया आहिनि ऐं सरकारी अस्पताल जो घस आहे उहो बि बंदि पियो आहे। असांजी हुन अपील कई आहे त असांखे घस सवलो करे ॾियनि पाणी में निकाल करे ॾियनि। हिनखे तक़रीबन 5 महीना खनि थी विया जीअं बरसाति फुल लॻी पई आहे। सॼो ॻोठ जो पाणी आहे। वेहण सॼो ॻोठ जो पाणी हिन खॾ में 3 खॾूं आहिनि 3 खॾ जो पाणी हिन में थो अचे। हिन मां हिन पोइ हितां निकालो कोन्हे हिननि जो। माना 5 महीनो आहे की फिटी पई आहे अंदरि फिटी पई आहे। को थो खणी ॻोठारो तव्हां। मच्छर जाम आहिनि। मच्छर ॻाल्हि न कजनि। सियारे में मच्छर एतिरा उल्हा में कोन गर्मी में कोन हूंदा मच्छर सियारे में थिया आहिनि पाणीअ जे करे। पाणी केतिरो आहे ॿार न थिया पोइ पाणीअ में को कीअं रहा वञे हली पाणी सां केतिरो किचिरो लॻो पिया। इन मिशन आई वरी 2-3 ॾींहं आहियूं पोइ जीअं मिशन खणी आंदा वरी असांखे कोन पाए के हुकूमत कान आई आहे। छाजे असांजा दर बदर घर वर ॿुॾी आहे सभु किरी पिया घर। हाणे जे वेठा आहियूं पोठे असांजे हुकूमत को मदद करे असांखे केरु अलाह असां केरु कोन्हे। अच्छा मिशन हलंदी आहे। मिशन अॻे हलायूं वरी खणी विया पोइ वरी जीअं पाणी हिते ॾाढे बंदि कयोसीं। इनखे इहे 3-4 महीना थी विया आहिनि। छाजे हा घर असांखे 5 महीना था जेको किरिया पिया बसि इहो बरसाति जीअं किरिया आहिनि झूपड़ी होणे वेठा आहियूं। पाल ॾियो गया बचनि जो आड करियो मिलियो कोई तरह का शइ कान मिली असांखे। मिलूं छो करियूं आहे नथी मिले त आऊं करियूं पिया। असां मदद करे असां ग़रीब मिसकिन असांजा बचा बीमार पियासीं करे आहियूं। हाणे त हिकिड़ो सी ॿियो पाणी करे आहियूं असां। मच्छर जाम आहिनि। असांजा अर्ज़ादा असांजा घर आहिनि। हिकिड़ा त पाणी असां बरसाति वारा कढायासीं वरी असांजो पाणी चढ़ी वियो आहे। को असांजो ॿुधण वारो कोन्हे। जंहिंखे चऊं था त उहे मिशनूं ख़राबु पियूं उन मिशनूं नथा ठाराइनि। महिरबानी करे मिशनूं ठारायो। ऐं असांजा घर ऐं असांजा बचा बीमार थी विया। पाणी बीठल खे बि घटि करे बि 3-4 महीना 5 महीना थी विया आहिनि। अच्छा तव्हां शिकायतूं कयूं आहिनि? शिकायतूं बाबा 2-3 धुरनि खे असां चयोसीं बाबा हाणे वरी मशीनूं सेट करायो ऐं पंहिंजो हाणे निकाल करियो। उते पहिरीं त असां कढायोसीं पाणी पूरी खॾनि माना भरिजी असांजा घर घाट ॿिया टिया सभु किरी पिया। छा ॿुधी हाणे त असांजा नलका जेके नलका बि ख़राबु थी विया। जेके अंधो मढो नलको आहे उनजो बचा पाणी था पीअनि बचा बीमार थियो पवनि। हाणे त हिकिड़ा अस्पताल न कढियो अचूं ॿिया वरी वञी दाख़िल करायूं। सो महिरबानी करे हीअ पाणी कढायो। इनखे बि इंतिज़ाम खे बि 2-3 महीना थी विया आहिनि। रुॻो हा बाबा हा कढायूं था पर केरु कोन थो कढाए। जी तव्हां हितां जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त बरसाति खे गुज़रंदे 5 महीना थी विया आहिनि पर ज़िला इंतिज़ामिया तरफ़ां गंदो पाणी जेको आहे सो न निकाल करायो वियो आहे। हिन वक़्तु बि जेको गंदो पाणी आहे खॾनि मां उथली रहवासियुनि जे घरनि अंदरि दाख़िल थियो आहे जंहिं सबबु जेके नलकनि जा बोर आहिनि उहे ख़राबु थी चुका आहिनि। हिननि जो इहो चवणु आहे त हिकु सर्दी ॿियो ई गंदो पाणी जंहिं सबबु असां काफ़ी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हिननि सिंध हुकूमत डिप्टी कमिश्नर मटियारी असिस्टेंट कमिश्नर मटियारी खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जेके खैबर जे मक़ामी खॾनि ते मशीनूं जेके ख़राबु पियल आहिनि उहे ठाराए गंदो पाणी निकाल कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अली हैदर मल्ला, फास्ट न्यूज़ खैबर।